आगकंदासीं खे मकानी खाते वारे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ इमरान ख़ान हाणे अमीन ऐं सादिक नाहे रहियो। सूबाई वज़ीर पारां जारी थियल बयान में चयो वियो आहे त इमरान ख़ान ॿियनि ते तनक़ीद कंदो हो जेको पाण कूड़ो निकिरी पियो आहे। नासिर शाह चयो त पीटीआई जी सॼी सियासत कूड़े धोखे ते ॿधल आहे। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो हक़ ऐं सच ते ॿधल आहे। आगकी प्यावा खे मकानी खाते वारे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ इमरान ख़ान हाणे अमीन ऐं सादिक नाहे रहियो। सूबाई वज़ीर पारां जारी थियल बयान में चयो वियो आहे त इमरान ख़ान ॿियनि ते तनक़ीद कंदो हो जेको पाण कूड़ो निकिरी पियो आहे। नासिर शाह चयो त पीटीआई जी सॼी सियासत कूड़े धोखे ते ॿधल आहे। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो हक़ ऐं सच ते ॿधल आहे। मकानी खाते वारे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ इमरान ख़ान हाणे सादिक ऐं अमीन नाहे रहियो। सूबाई वज़ीर पारां जारी थियल बयान में चयो वियो आहे त इमरान ख़ान ॿियनि ते तनक़ीद कंदो हो जेको पाण कूड़ो निकिरी पियो।